दुरूद पाकन जो सवाब हजरत वतायो फकीर रहमतुल्लाह अलैह के पेश कयो से वतायो फकीर साईं बादशाह जे के भी साईं जे मुर्शिद हादी के पेश कयो से ॾाढे आदम को टीमा में ज़माना तई कुल वलन के कुतबन के शहीदन के अब्दालन के औतादन के मस्तन के मजूबन के सालकन के कलंदरन के शहीद ज़ोएब खान सुमरो के बाबा इनायतुल्लाह मेमून साईं के जेके भी न दुआ में आया हूँ असा जा जेके भी वडड़ा हे फानी दुनिया छॾे वया लॾे वया उन्हनि सभिनी के सलवात जो सवाब पेश कयो से बोला सभिनी के प्यारे आका जो पाड़ो कचहरी नसीब फरमा आमीन बंद करे पोखलो ओ मौला महबूब जे सदके अज जे आशिकन इन प्रोग्राम में खैर में गुलामी में इन में साथ दिनो असांजे जमात जे निगरान बाबा अरबाब अली साईं जो खैर बाबा रब नवाज भुक्ती साईं जो बाबा मोहम्मद साले कोराई साहब जो साबिर अली बाबा साईं जो साईं बाबा फई मोहम्मद सुमरो साईं इंजीनियर महमूद सियाल साईं जो ज़हीर साईं सोलंगी साईं बादशाह जो जे जो भी इन में खैर आ उन्हनि सभिनी जो खैर पंहिंजी बारगाह में बाबा हिज़्बुल्लाह मेमून साईं जो फरादन साईं जो खैर पंहिंजी बारगाह में फई मोहम्मद सुमरो साईं जी गुलामी खैर मुंहिंजी गुलामी खैर पंहिंजी बारगाह में कबूल और मंजूर फरमा आमीन साईं कोरट जो रीडर कुर्बान अली सातो साहब जो खैर मोहम्मद इलियास सिमंग साईं जो खैर गुलामी पंहिंजी बारगाह में अम्मा ज़ैनब जे सदके कबूल और मंजूर फरमा आमीन ओ मौला अज जेके भी वताए फकीर जे मज़ार ते आया आहियूं जेके भी साईं जे रोज़े में आया आयो टंडो अल्लाह यार में दुरूद पाक जो तोहफो हिते महबूबन जी बारगाह में पेश कयो से जंहिंजो सवाब कुल वलिन के ऐं वतायो फकीर साईं के सवाब पेश कयो से ओ मौला ए करीम असां सभिनी जे गुलामी कबूल फरमा आमीन ओ मुंहिंजा मौला ए करीम असांजे जमात जे निगरान बाबा अरबाब अली मेतलो साहब के बाबा मोहम्मद साले कोराई साहब के इमाम हुसैन जो वास्तो थी सेहत वडी हयाती अता फरमा आमीन मोहम्मद सुमरो साईं के वडी खिजरी हयाती अता फरमा बाबा भुक्ती साईं जा बेड़ा वसदा रहन कुर्बान सातो साईं जे बचड़न के अमड़िन न्यानन के सदा शादो आबाद फरमा साईं फौजी नई मोहम्मद अब्बासी के ऐं ज़हीर सोलंगी साईं के ऐं प्रोफेसर गुलाम अली मंगी के पुत्र जी औलाद अता फरमा अल्लाह रखियो फौजी के पुत्र जी औलाद अता फरमा जेके भी बे औलाद उन्हनि के औलाद अता फरमा इमाम हुसैन जो वास्तो थी अज असां सभिनी जो बेड़ो तार बाबा गुलाम रसूल मंगी ऐं उन जा सभई भाई रमणियूं न्याणियूं क़यामत ताईं शादो आबाद फरमा बाबा हाजी खान पंवर जे किरोड़े दुरूद पाक पढ़ी दिना हाजी खान पंवर साईं जा बच्चा घर सदा शादो आबाद फरमा मोहम्मद सैयद अली नवाज शाह बुखारी खैर सां अची वञे घर उनजो बचड़ो खैर सां घर अची वञे अॼु या दुआ अली असगर जो वास्तो थी कबूल फरमा सॼे टंडे अल्लाह यार वारनि जा बेड़ा पार फरमा इन दरगाह जे गादी नशीन शेख फकीरन जा बच्चा घर आबाद फरमा साईं फराद मेमून साईं जा बाबा साबिर अली पढ़ियो साईं जा बच्चा घर आबाद फरमा ज़हीर पढ़ियो साईं के नबी साईं जे सदके ब पुटरा ता फरमा मां दिल जो गुजड़ियो गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां खाली हथ न मोटा सखी करीम तोखे तुंहिंजे महबूब जो वास्तो थिए अॼु सलीम फ़कीर जो ऐं असां सभिनी जो बेड़ो तार सलीम फकीर के असां सभिनी के रोज़ी अता फरमा वडेरो अली नवाज साईं वडेरो अली नवाज महेसर जा क़यामत ताईं वेड़ा वसंदा रहन मोहम्मद बचल कोराई साईं के जे बचन के आबाद फरमा शान फकीर सुमरो साईं जा ऐं वली अल्लाह जे वली जो बचड़ो भाटियो साईं मोहम्मद इस्माइल सुमरो साईं आयो वली मोहम्मद साईं जो भाटियो इन जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा मंता सुमरो जा गुलजार फुल पटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा असां के जे अॼु दोन जे लाइ चयो उन्हनि जो
बेड़ो तार मौला जेके दुआ खे लाई बुधन था इन्हनि जे दिलनि जूं जाइज़ तमन्ना पूरी फरमा सिंध सकाफ़त जो ॾियारो सभु सिंधी मल्हाइनि पर न्याणियूं न नचनि या दुआ क़बूल फरमा अॼु असां सभिनी जा ॾुख दर्द कर्ज़ मर्ज़ दूर फरमा मोहम्मद साजन पणियो खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं हैदरी क़ौमी अमन कमेटी जो सदर हैदरी रहमत अली रिडजा क़यामत ताईं बचा घर आबाद फरमा इनायतुल्लाह बुरड़ो जो बेड़ो तार बाबा अला बख्श साईं जो बेड़ो तार उस्ताद मोहम्मद ज़मान प्रिंसिपल एलिमेंटरी कॉलेज साईं खे सिहत साईं जे बचड़नि खे वॾी हयाती अता फरमा मौला तोखे उन घड़ीअ जो अॼु वास्तो थो ॾियां जॾहिं करबला में हुसैन मौला जा सभु जवान शहीद थी विया मौला जंहिंखे बि घोड़े ते सवार पियो करे उहो मोटी कोन पियो अचे लाशो पियो अचे जॾहिं सभु जवान मज़लूम जा शहीद थी विया हाणे मौला हुसैन अकेला बचा वाह अम्मा सैयदा ज़ैनब अम्मा सैयदा ज़ैनब चवण लगी भा हुसैन तू सभिनी खे सवार पियो करे हाणे तोखे सवार केरु करे सब कुछ लुटा के अब सिर का नजराना देने चले अम्मा सैयदा ज़ैनब चवण लगी भा हुसैन अॼु घोड़े ते तोखे सवार तुंहिंजी भेण जॾहिं मौला घोड़े ते सवार थिया घोड़ो अॻिते डुकियो अम्मा सैयदा ज़ैनब रोई करे चवण लगी ओ मुंहिंजा भाउ हुसैन बीह अॼु पंहिंजे न्याणियुनि वारो आहे पंहिंजे भेणनि जो तसवर कर हाँ छिॼी पवंदई ओ भा हुसैन बीह हुसैन भाभी हो मौला बीठा घोड़े के बियारियो चवण लगी भा जने तोखे मां सवार कयो त कोई भी न हुयो जने घोड़ो डुकियो त ब जवान ज़ैनब ॾिठा जेके घोड़े जे कट डुकंदा आया ॿुधायूं वञ त केरु हा मुंहिंजे मौला हुसैन रोई करे चयो ज़ैनब हिकु मुंहिंजो बाबो अली हुयो ॿियो मुंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा मौला उन घड़ीअ जो वास्तो थी अॼु असां सभिनी जा ॾुख दर्द कर्ज़ ग़रीबतूं बीमारियूं सां तो दूर फरमा असांजे महबूब जी उम्मत खे फिरके वारियत खां बचा अम्मा ज़ैनब जो वास्तो थी सिंधी न्याणियुनि खे हर मुसलमान न्याणियुनि खे पर्दो करण जी सादत नसीब औरतूं पटका पाए न नचनि इन्हनि खे गैरत ॾे त इहे पर्दो कनि इहा सकाफ़त न आहे पटको टोपी अजरक मर्द सिंधी जी सूहा न्याणियूं रोडनि ते न नचनि कॾहिं या दुआ क़बूल फरमा अॼु जेके दुआ खे लाइव ॿुधनि था लाइव दुआ में शरीक आहिनि इन्हनि सभिनी जा ॾुख दर्द दूर फरमा डॉक्टर शौकत अली सियाल साईं जा तकलीफ़ूं दूर फरमा बाबा दीदार अहमद सियाल साहब के मोहम्मद बिलावल सियाल साईं के क़यामत ताईं शादो आबाद फरमा अॼु जेको अगर कोई चवे त बाबा नालो मुझो न वतो वा अम्मा ज़ैनब जो वास्तो थी जेके भी कुबे में बीठा आहिनि सभिनी जो बेड़ो तार सुमरे के सेहत ऐं रोज़ी अता फरमा गुलाम अब्बास नाराई सुमरे के सेहत ऐं रोज़ी में गंजो अता फरमा आमीन जुमला सॼी जमात के गंजो अता फरमा इरशाद सुमरो ऐं सभिनी सुमरन के आबाद फरमा गुलाम मोहम्मद साईं के गुलाम मोहम्मद साहब जेको साईं डीएसपी साईं मंगणे जो साहब जो जेको भाटियो वा हफीज साहब मंगणे जे जो इन जा बच्चा घर आबाद फरमा जेको कोच फरहान कोच जो ड्राइवर आ ऐं फरहान कोच जो मालिक आहे इन्हनि खे क़यामत ताईं आबाद फरमा आमीन जेके बीमार आहिनि
उन्हनि खे शफ़ाअत फरमा, आमीन बे औलादनि खे औलाद अता फरमा, आमीन बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा, आमीन जेके पढ़िया हिन दुआ में बीठा आहिनि सभिनी पढ़िया कलोड़नि जा बेड़ा पार फरमा, आमीन असां सभिनी जा दुख दर्द दूर फरमा, मोहम्मद इलियास सिमुग साईं खे सदा शाद व आबाद फरमा, आमीन नज़र हुसैन मुगल साईं जा, रियाज़ लांगा साईं जा बच्चा घर आबाद फरमा, आमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलल नबी। या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा मौला हिन वताए फ़कीर जो वास्तो थी अॼु असां सभिनी जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा, आमीन सुना वताया फ़कीर असां तुंहिंजे दर सवाली अम्मा ज़ैनब जे सदके झोली झल रब जी बारगाह में असां सभिनी जे लाइ सवाली थी, असां सभिनी जो रब जी बारगाह में दुआ जा तखण बेड़ो तार, मौला सभिनी वलिन ऐं मुंहिंजे इमाम सजाद जे सदके अॼु असां सभिनी जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा, इंजीनियर महमूद सियाल साईं खे रोज़ी ऐं जाड़ा पुट्रा ता फरमा, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।